अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपन फोरम में अमां खे भली कार चवां थी। आऊं आहियां ताहिरा वज़ीर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असीं ॻाल्हाईंदासीं ॿ अहम मामला आहिनि, ॿ अहम मौज़ू आहिनि असांजा। पहिरियों जेको मामलो आहे, जेका ड्रग टेस्टिंग लेबोरेटरी पारां रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त हलंदड़ साल जे रुॻो 6 महीननि में जेके 2461 दवाउनि ऐं सिरिंजिस जा नमूना जाचिया विया, जिन मां 79 जेके नमूना आहिनि उहे ग़ैर मयारी या जाली करार ॾिना विया आहिनि, जिन में 30 ऑटो डिसेबल सिरिंजिस बि शामिल आहिनि। ऐं ॿियो मामलो जेको आहे उहो असांजो हूंदो, जेको असां गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते अवाम लाइ हिकु सवाल रखियो हो त जेके आरओ प्लांट्स जी नाकामी आहे उन जो ज़िम्मेवार आख़िर केरु आहे। इन मामले ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां अॻु जेको अवाम पारां रद्दमल ॾिनो वियो आहे उहो अवां सां शेयर कंदा हलूं। एलजी राठौड़ साहब लिखियो आहे पंहिंजे कमेंट में त थरपारकर ज़िले में 735 मां 543 आरओ प्लांट्स गैर फ़ाल आहिनि। सालियानी बजट 53 करोड़ रुपया आहे। मनसूबो पब्लिक हेल्थ खाते लाइ सोनी झिरकी बणियल आहे। जॾहिं त हिकु ॿियो कमेंट आयो, अयाज़ डाहिरी साहब लिखियो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जबान शहर नवाबशाह ख़ातून अव्वल अमने आसिफा भुट्टो ज़रदारी जो तक आहे। उन समेत ज़िले शहीद बेनज़ीराबाद में 36 आरओ प्लांट्स जेके आहिनि उहे नाकारा बणियल आहिनि। म्यूनिसिपल कारपोरेशन शहीद बेनज़ीराबाद जे सालियानी बजट 2 अरब रुपया आहे, पर शहरी गटरनि जो बदबूदार पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। हिकु ॿियो कमेंट आयो, रियाज़ सोलंकी साहब लिखियो आहे त फैज़गंज तालके में 45 आरओ प्लांट्स वरियनि खां गैर फ़ाल आहिनि, पर उहे काग़ज़नि में फ़ाल ॾेखारियल आहिनि। हिकु ॿियो कमेंट आयो, अलीगुल डेथो साहब पंहिंजे कमेंट में लिखियो आहे त लाड़काने में जर जेको आहे उहो खारो थींदो पियो वञे, जंहिं सबबि नंढा ॿार उन्हनि समेत पका पोढ़ा गुर्दनि समेत कारी कामड़ ऐं थायराइड जहिड़नि मुज़ी मर्ज़नि में मुब्तला थींदा पिया वञनि। शहर में आरओ प्लांट्स जो जेको कंट्रोल आहे उहो सियासी माण्हुनि जे वेझनि माइटनि या उन्हनि जे दोस्तनि वटि आहे। जाबिर महेसर साहब लिखियो आहे त पब्लिक हेल्थ कंब शहदाद कोट पारां सालियानो करोड़े रुपया जारी करण बावजूदि कोट लाल बख्श महेसर ऐं ॻोठ हयात गोपांग में आरओ प्लांट नाकारा बणियल आहिनि। नूर मोहम्मद तुर्क साहब लिखियो आहे त हैदराबाद तालके बहिराड़ी ख़ासि तौर में टाउन कमेटी निरोन कोट जी वाणकी वसी बलोच खान लगारी ऐं मसू बुरगड़ी समेत केतिरनि इलाइक़नि में आरओ प्लांट पाक ओसिस कंपनी पारां हुकूमत लॻाया हुआ, पर उहे 2 साल हलिया, उन खां पोइ उहे बंदि पियल आहिनि। इन समूरे मामले ते जेको अवाम जो रद्द अमल आयो आहे, आरओ प्लांट्स जो जेके नाकारा आहिनि, जेके नाकाम थियो आहे, इहो मनसूबो उन जो ज़िम्मेवार आख़िर केरु आहे, इन मामले ते असीं ॻाल्हाईंदासीं। सीनियर तर्जुमेगार मुश्ताक मीरानी साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा। अस्सलाम वालेकुम मुश्ताक मीरानी साहब। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अव्हां जी मुश्ताक मीरानी साहब। अव्हां ॿुधाइजो, अव्हां जी नज़र में ही जेके आरओ प्लांट्स वारा मनसूबा आहिनि, जेके क़ाइमु कया विया अवाम जे लाइ, पर उहे घुर्बल नतीजा न ॾेई सघिया आहिनि, अव्हां जी नज़र में इन जा कारण कहिड़ा आहिनि? हर पहिरियों त इहो सम्झणु घुरिजे त आरओ प्लांट आहे छा। इहो रिवर्स ऑस्मोस प्रिंसिपल आहे। उन जे तहत जेको बि पाणी अचे थो उनखे बारीक बीनीअ सां हिकिड़े प्रोसेस मां गुज़रियो थो वञे, जंहिंमें बैक्टीरियाज़, साल्ट माना लूण डिफरेंट क़िस्म जा वॾा इम्प्योरिटीज़ हूंदियूं, जेके बि शयुनि खे हू ख़तमु करे ऐं 99% सेफ जेको पाणी आहे पीअंदड़ सिहत जे लाइ, उहो हू प्रोड्यूस कंदो आहे। पर छाकाणि त हीअ आहे हिकिड़ी सोफिस्टिकेटेड टेक्नोलॉजी आहे, जेके ॿुधनि था असांजा दोस्त, इन जे करे हुननि खे तमामु घणी हिकिड़ी डिज़ाइन सुठी हूंदी, उन जो मटीरियल तमामु सुठो हूंदो, उनजी कंस्ट्रक्शन सही हूंदी, उन्हनि जी जेका हलाइण जो जेको स्टाफ आहे उहो ट्रेंड हूंदो आहे, ऐं उन खां पोइ रेगुलरली उन्हनि जी मॉनिटरिंग हूंदी आहे, ऐं पोइ अल्टीमेटली रिपेयरिंग हूंदी आहे। हे 4-5 प्रोसेस इंटीग्रेटेड हूंदा आहिनि। ऐं उन खां पोइ इहो बि ॾिसणो पवंदो आहे त हिन ते केतिरो ख़र्चु थींदो, ऐं उन खां पोइ जेके रिपेयर मेंटेनेंस जो ख़र्चु हूंदो उहो हुकूमत सिंध वटि मौजूदु आहे या न आहे। ईअं कोन थींदो त हू जेको आहे रिवर्स ऑस्मो जो आरओ प्लांट हलायूं, 2 महीना बंदि थिए, वरी 3 महीननि खां पोइ शुरू थिए, इहे न आहे। उनखे कंटिन्यूअस आहे, छाकाणि त अवाम जो जेको उन ई जॻह ते ई लॻाया वेंदा आहिनि जिते नॉर्मल पाणी जा जेको सिहत वारो पाणी नथो मौजूदु थिए, उहे माण्हू जेके आहिनि सो उन मां फ़ाइदो हासिलु कंदा आहिनि। पर थियो ईअं आहे, जेको मुंहिंजो तजुर्बो आहे, जेको मां हिन खे मॉनिटर थो कयां सिंध जे डेवलपमेंट खे, त उहे हर स्टेज ते उन्हनि जी सही केयर न कई वई। मिसाल तौर प्रॉपर डिज़ाइन न कई वई, इन्वेस्टमेंट न थी, उनजो जेको मटीरियल हुयो उहो प्रॉपर न थियो,
इंजन जेके हुन जेके मशीन्स आहिनि उन्हनि जी क्वालिटी सही कोन हुई, पोइ हलाइण जो जेको अॻु में तव्हां सां जेको ज़िक्र कयो आहे उहो थिए थो। नतीजनि अच्छा वरी गवर्नमेंट वटि उहो पैसा बि न जमा थियल आहे, त हाणे जेकॾहिं हीउ आर ओ प्लांट हूंदो हलाइण जे लाइ असांखे हेतिरा पैसनि जा रखण जी ज़रूरत आहे, उहो जे न थियो त ऑटोमेटिकली थोरे वक़्त खां पोइ आर ओ प्लांट जेको आहे सो मतिलबु इहा त ख़राबु थियणु शुरू थिया ऐं अल्टीमेटली तमामु घणा आर ओ प्लांट आउट ऑफ फंक्शन आहिनि। त मुश्ताक मीरानी साहब, ये बजट में त उन जा पैसा रखिया पिया वञनि। हर साल जेका बजट पेश थिए थी त आरओ प्लांट्स लाइ उन्हनि जे लाइ अलॻि सां हिकु मुख़्तस रक़म हूंदी आहे। छा उहा रक़म जेका आहे उहा सही नमूने सां इस्तेमालु न पई थिए? हुकूमत उन में सीरियस न पई थिए? ताहिरा तमामु इहो अहम सुवाल तव्हां मूंखां कयो आहे। त थियणु त इहे घुरिजे त जॾहिं असां हर साल बजट था कयूं त उन में केतिरा अहिड़ा डिपार्टमेंट आहिनि ऐं उन्हनि जे या जेको सिस्टम आहे टेक्निकल, त उन्हनि जे रिपेयर मेंटेनेंस जा जेके आहिनि पघारनि खां अलावा रिपेयर मेंटेनेंस जा ख़र्च जेके आहिनि उन्हनि खे हथु न लायो वेंदो आहे, पर रादर जीअं इन्फ्लेशन वधंदी आहे त उन पैसनि में अलॉटमेंट में अलोकेशन में वधी करे त इहे परमानेंटली हूंदो आहे। उन खां पोइ सिंधीअ में ॾाढो सुठो पहाको आहे त धण त धणी न त विकिण खणी। पर इहे आर आई प्लाट जा जेके बि इंचार्ज हूंदा, जेके बि ज़िम्मेवार ऑफिसर हूंदा, उन्हनि ते कानूनी ऐं इख़्लाक़ी फ़र्ज़ु हूंदो आहे त उहो इन शइ खे सिस्टमेटिकली हलाए ऐं खां पोइ त जीअं माण्हू जेके आहिनि सो जेको अवाम आहे उन खां फ़ाइदो वठे। पर कंहिं न किथे न कहिड़े कहिड़े जॻह ते इहा नाकामी आहे या इरिस्पॉन्सिबिलिटी आहे या उहे सही फंक्शन नथा कनि या जेके, छाकाणि त उहा शयूं असांजे साम्हूं कोन आहिनि जो असां का अहिड़ी फतवा ॾेई सघूं, पर कंहिं न कंहिं प्रोसेस में उहा झोल आहे जंहिंजे करे इहे आरो प्लांट सही नथा कमु कनि। त मुश्ताक मीरानी साहब, अव्हां बि ॾिठो हूंदो असां जेको पंहिंजे डिजिटल प्लेटफ़ॉर्म ते जेको अवाम लाइ सवाल रखियो, उन में अवाम जी जेका राय हुई, उन में केतिरनि ई माण्हुनि इहे कमेंट्स कया त जेके ही आरओ प्लांट्स आहिनि, उन्हनि में करप्शन थिए थी या जेके फंड्स आहिनि, उन्हनि जो ग़लति इस्तेमालु थिए थो या जेके उन्हनि जो कंट्रोल आहे, उहे जेके उतां जा इलाइक़े जा सियासी अमलदार आहिनि, उन्हनि जे वेझनि माइटनि वटि आहे या उन्हनि जे दोस्तनि वटि आहे। त छा अव्हां जी नज़र में इन जो मुख्य सबबु इहो करप्शन ऐं फंड्स जो ग़लति इस्तेमालु आहे? ॾिसो, ज़ाहिरी तौर जे करे असां फ़िलहालु करप्शन खे पासे करे रखूं त इहो हुकूमत सिंध जो अहम प्रोजेक्ट आहे। हुकूमत सिंध जो अहम प्रोजेक्ट आहे। ज़िम्मेवारी बि हुकूमत सिंध माना चीफ मिनिस्टर ऐं उन्हनि जी कैबिनेट आहे। ऐं डेफिनेटली उन्हनि इहे सुवाल पहिरियों ई सोचिया हूंदा, मां रिपीट सोचिया हूंदा ऐं इन जे करे हुननि जी जेका मैनेजमेंट हूंदी या जेका निगहबानी हूंदी आहे, जेका मॉनिटरिंग जो सिस्टम हूंदो, उहो अहिड़ो फूल प्रूफ हुजे जेको माना इहो आर ओ प्लांट हले ऐं माण्हुनि खे फ़ाइदो थिए। पर जॾहिं उहो बंदि था थियनि ऐं नथो उन में अवाम खे फ़ाइदो थिए त पोइ यकीननि माण्हू जेके लोकल माण्हू पोइ ज़रूरु इल्ज़ाम हणंदा त किथे न किथे ख़राबी आहे जंहिंजे करे ही थिए थो। हाणे उहो माण्हुनि जी जेको राय पंहिंजी जॻह ते, पर फिरी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत जी थी अचे, उन डिपार्टमेंट जी थी अचे त उन छो न इन्हनि खे प्रॉपरली हलायो ऐं एॾो वॾो चवनि था त बिलियन रुपीज़ जो ही प्रोजेक्ट हो ऐं उहो कमु नथो करे। जॾहिं कमु नथो करे तव्हां असांखे ख़बर आहे त असां तव्हांजी जेका टैक्स आहे उन मां सिंध गवर्नमेंट जी जेका बजट ठहे थी त उहो असांजो पैसो केॾांहुं वियो। ऐं माण्हू यकीननि जेको आहे सो इहो सुवाल करे सघनि था ऐं जाइज़ सुवाल इहा आहे त जॾहिं असां हेतिरो पैसो ख़र्चु कयोसीं, जेका कैपिटल आहे इनिशियल जेके इन्वेस्टमेंट चयो था, जेका पहिरीं जेका सीड़पकारी आहे, त उनजो फ़ाइदो आवाम खे छो नथो पए, त पोइ यकीननि माण्हू मुख़्तलिफ़ जेके पंहिंजो राय ॾेई सघनि था। त मुश्ताक मीरानी साहब, अव्हां ॿुधाइजो अव्हां जे नज़र में आख़िर इन जो हल छा आहे? जदीद टेक्नोलॉजी सां जेका आरओ प्लांट्स जी या साफ़ पाणी जी फ़राहमी आहे, उन खे कीअं बहितर बणाए सघिजे थो, जंहिं खां अवाम जेको आहे लाभ हासिल करे सघे? ॾिसो, हाणे हीउ जेको आर ओ प्लांट आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ठाहिया विया, थर में ठाहिया विया, कराची में आहिनि, डिफरेंट वे इलाइक़नि में ठाहिया विया। हाणे इहो जेको सिंध हुकूमत ख़ासि करे मिसाल थर जी ॻाल्हि था कयूं त उते उन्हनि जा जेके एमपी नुमाइंदा आहिनि हिकिड़ी पार्टी जी आहिनि, उन्हनि ते फर्ज़ु आहे त उहो चीफ मिनिस्टर सां मुलाक़ात करे ऐं ॿुधाइनि त बाबा हिनखे छो ख़राबी थी, जेकॾहिं कंहिं माण्हुनि जे गैर ज़िम्मेवारीअ जे करे थियो त उनखे कहिड़ी सज़ा मिली। पर हाणे
सुठा ऑफ़िसर मुक़रर कया वञनि त जेके हाणे उन्हनि खे हलाइनि। तंहिंजे करे सिंध गवर्नमेंट ते बि फ़र्ज़ु आहे ऐं लोकल जेके एमएनएज़, एमपीएज़ आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि ते बि फ़र्ज़ु आहे त उहो हुकूमत जे ज़िम्मेवार माण्हुनि सां मिली करे उनखे नएं सिरे सां उनखे ऑपरेशन या फंक्शनल कनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी मुश्ताक मीरानी साहब। नाज़रीन, सीनियर तर्जुमानिगार मुश्ताक मीरानी साहब असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु हुआ, जिन जी ॻाल्हि ॿोल अव्हां ॿुधी, जिन जो चवणु आहे त जेकॾहिं हुकूमत इन मामले में सीरियस आहे, हुकूमत खे इन मामले जी जांच पड़ताल करणु खपे ऐं उनखे इहो ॼाणणु खपे जेके उतां जा लोकल एमएनएज़ आहिनि, एमपीएज़ आहिनि इलाइक़े जा, उन्हनि खे इन हवाले सां जांच करणु घुरिजे त अवाम खे जेके आरओ प्लांट्स लॻल आहिनि, उन्हनि खे उन्हनि जे हवाले सां उन्हनि खे उन मां फ़ाइदो थिए बि थियो या न, छाकाणि त अरबे रुपयनि जी बजट हुजे थी। हर साल इन में पैसो उन में रखियो पियो वञे आरओ प्लांट्स लाइ, पर उहो पैसो जेको आहे उन मां अवाम खे जेको आहे साफ़ पाणी जेका आहे, बुनियादी जेका ज़रूरत आहे, उहा मुयसर न पई थिए। असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका सिंध ड्रग टेस्टिंग लेबोरेटरी पारां हिकु रिपोर्ट जेका जारी कई वई आहे, जंहिंजो असीं ज़िक्र बि कयो, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त हलंदड़ साल जे रुॻो 6 महीननि में जेके 2461 दवाउनि ऐं सिरिंजिस जा नमूना जाचिया विया आहिनि, जिन में 79 नमूना ग़ैर मयारी या जाली करार ॾिना विया आहिनि। इन ई समूरे मामले ते असीं ॻाल्हाईंदासीं। फार्मासिस्ट ऐं पाकिस्तान ड्रग्स लॉयर्स फोरम जा प्रेसिडेंट आहिनि नूर मोहम्मद महर साहब, असां सां वीडियो लिंक ते मौजूदु हूंदा। अस्सलाम वालेकुम नूर मोहम्मद महर साहब। जी, वालेकुम सलाम जनाब। वॾी महिरबानी अव्हांजी नूर मोहम्मद महर साहब। अव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं, ही जेका रिपोर्ट जारी कई वई आहे ड्रग टेस्टिंग लेबोरेटरी पारां, इन रिपोर्ट खे अव्हां कीअं पिया ॾिसो? ऐं ॿियो इहो ॿुधाइजो, जेका ही रिपोर्ट आहे, इहे अंग जेके आहिनि पाकिस्तान जे दवाउनि वारे निज़ाम लाइ हिकु ख़तरनाक अलार्म न आहिनि? जी, इंतहाई ख़तरनाक आहे ऐं ख़ासि तौर ते पूरे पाकिस्तान में हिकु अलमियो आहे। ऐं पाकिस्तान में जेकियूं बि सिरिंजिस आहिनि, मेडिकल डिवाइसिस, किनोला ऐं इन खां अलावा काफ़ी तक़रीबन 5000 आइटम्स आहिनि जेकियूं पाकिस्तान में ईअं हलनि थियूं। पाकिस्तान में सिरिंजिस जे बारे में कानून जेको आहे 2015 में एसआरओ 204 थियो। उन खां पोइ मेडिकल डिवाइसिस जा रूल्स जेका आहिनि 2018 में जेको आहे न आया हुया। त इन्ही सिलसिले में जेको आहे मुख़्तलिफ़ चीज़ूं हलनि थियूं पाकिस्तान जे क़वानीन जे लिहाज़ सां। असल में जेके सिरिंजिस आहिनि ख़ासि तौर पे लाड़काणे में जेको आहे मिसयूज़ थियूं ऐं ख़ासि तौर ते जेकी हिकु सिरिंजिस ख़ासि तौर ते 3 क़िस्मनि जूं मेजर आहिनि। हिकु इंसुलिन सिरिंज हूंदी आहे, हिकु हूंदी आहे कन्वेंशनल या पुराणे तरीक़े जी सुई, जंहिंजी सुई जेकी आहे उहा रीयूज़ थियण जो चांस हूंदो आहे, थींदी रहंदी आहे। पहिरियां कई वाक़ियात थिया आहिनि। त पाकिस्तान में लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं तौसा शरीफ़ में बि 300 खां ज़्यादा ॿार जेका आहिनि इन सां मुतासिर थिया। ऐं इन खां अलावा पाकिस्तान में कई ॿिए इलाइक़नि में बि जेका न केसिस रिपोर्ट थिया आहिनि, जेका सिरिंज जे ज़रिए एड्स जी मुंतक़िली थी आहे। ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान में जेका आलमी इदारा सिहत जा आहिनि, उहे बि इंटरनेशनल मुफ़ादात जे लाइ कमु कंदा आहिनि। त उन्हनि में बि जेको आहे इन तरह जा मसइला आहिनि। त पाकिस्तान में जो आहे थोरो टाइम लॻे पियो ऐं पाकिस्तान रेगुलेटरी अथॉरिटी पाकिस्तान इन ते स्ट्रिक्ट एक्शन वरितो आहे। नयो जेको सीओ ड्राइप आहे उबैदुल्ला मलिक साहब, उहो इन ते सुठो कमु करनि था। ऐं पाकिस्तान में सिरिंजिस जे बारे में जेको आहे हिकु सख़्तु पॉलिसी आई आहे, ताकी एड्स ऐं जेकी तो हेपेटाइटिस बी ऐं सी जूं बीमारियूं जेकियूं आहिनि, जे सिरिंज जे ज़रिए फैलनि थियूं, उन्हनि खे क़ाबू करण जे लाइ जेको आहे इहो इक़दामात गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान बि कया आहिनि। ऐं डीटीएल जेको कराची आहे, अदनान रिज़वी साहब, उन में बि उन्हनि वॾो किरदारु अदा कयो आहे। ऐं जेकियूं क्वालिटी ते कंप्रोमाइज़ ख़तमु कयो आहे, सिंध गवर्नमेंट बि इन में काफ़ी बहितर कमु करे थी। ऐं बाक़ी असीं ॾिसूं था कि अॻिते वधी करे इन अमली इक़दामात छा था थियनि। ऐं ख़ासि तौर ते जेकी सिरिंज ऑटो डिसेबल आहे, उहा ई सिर्फ़ु ऑटो डिसेबल जेकी हिकु दफ़ा इस्तेमालु थिए त उहा टुटी वञे, उहा दुबारा इस्तेमालु न थी सघे। उन सां जेको आहे न मतिलबु मिसयूज़ जेको आहे, हिकु ई सिरिंज जेकी आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे न लॻी सघे। उनजो जेको पिंजर हूंदो आहे ऑटो डिसेबल जो, उहा लॉक थी वेंदो आहे ऐं ॿीहर यूज़ न थी सघे। त उहो कानून त बढ़ी चुकियो आहे। ऐं हाणे ख़ासि तौर ते ड्राइप सख़्तु हिदायत जारी कयूं आहिनि। 13 जुलाई ते हिकु मीटिंग थी आहे, उन में जेको सीओ ड्राइप आहे, उन ख़ासि तौर ते पॉलिसी शुरू कई आहे जनाब। अच्छा नूर मोहम्मद साहब, जी।
अवां पाण जीअं फ़रमायो त इन हवाले सां कानून बि मौजूदु आहे। कानून मौजूदु हूंदे बि इहे जाली ऐं ग़ैर मयारी जेके दवाऊं आहिनि, उहे आख़िर मार्केट्स उन्हनि मेडिकल स्टोर्स ते या अस्पतालुनि में आख़िर पहुचनि कीअं थियूं? असल में जेको आहे न मीडिया बि इन्ही में थोरो जो कुझु चीज़नि में बेहिसी जो मुज़ाहिरो करे थो। असल में जेकी दवा हूंदी आहे, उहा अयाशी त हूंदी नाहे। ऐं दवाई जेकी आहे इंसान जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो हूंदो आहे। लाइफ सेविंग मेडिसिन जी क़ीमतूं जेकियूं आहिनि डिकंट्रोल कई वयूं आहिनि। ऐं क़ीमतूं जेकियूं आहिनि वधी वञण खां ऐं डॉक्टर डाकू साहिबान जेका आहिनि, उहे फार्मास्यूटिकल कंपनीअ खां जो आहे इलाही माल मडी ऐं ॿाहिरि जा ट्रिप ऐं बाक़ी चीज़ा वठनि था। त इन्ही करे जेको आहे ॿाहिरि इलाही ममालिक में जेको आहे जेका ग़लति मामलात थींदा आहिनि हेल्थ जा, उन्ही में एक्शन थींदो आहे। पाकिस्तान में एक्शन नथा थियनि। ख़ासि तौर ते पीएमए पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन हिते कुझु नथी करे, यंग डॉक्टर एसोसिएशन कुझु नथी करे। ऐं लिहाज़ा पाकिस्तान में फार्मास्यूटिकल जहिड़ी पावर मार्केटिंग आहे, उन जे अचण जी वजह खां जेकी डॉक्टर्स ऐं फार्मास्यूटिकल कंपनियुनि में नेक्सिस आहे, जेकी कसा मतिलबु आम बाज़ारीपन आहे, उन जी वजह खां इलाही मरीज़ जेको आहे मसाइल जो शिकार आहे। प्राइस रैप ड्रग अथॉरिटी डिकंट्रोल कयो आहे। मां लाहौर हाई कोर्ट में उन जे ख़िलाफ़ वियो आहियां। ऐं आए रोज़ जेकियूं आहिनि कंपनियूं क़ीमतूं वधाइनि थियूं। ऐं जॾहिं दवाई महांगी थींदी आहे, त पोइ उन जी जालसाज़ी बि वधी वेंदी आहे। डिमांड ऐं सप्लाई जे मसाइल वधी वेंदा आहिनि। त इन्ही में जेकी पाकिस्तान जी मार्केट हाणे जेकी पिछले 3 सालनि में जेको आहे वधी चुकी आहे। ऐं ख़ासि तौर पे 18 फरवरी 2024 ते जेको आहे निगरां हुकूमत काकड़ जेको आहे पाकिस्तान में अद्वियात जी क़ीमत जेकी आहे उहो डिकंट्रोल कई। जंहिंजी वजह खां मां उहा लाहौर हाई कोर्ट में रिट कई। बाक़ी जेकी डॉक्टर डाकू साहिबान जेका आहिनि ब्रांड नेम लिखनि था, उनखे जेनेरिक या फार्मूला नाम लिखणु खपे। उन्ही ते बि मां लाहौर हाई कोर्ट में केस कयो आहे। इन्ही खां अलावा जेका ख़ासि तौर पे अद्विया जी क़ीमत आहे, ड्रग एक्ट जो सेक्शन 8 जे तहत नेशनल फार्मूला शाइद थियणु खपे, उहा बि न थी आहे। त उन जे ख़िलाफ़ बि मां केस कया आहिनि। मां इलाही जेको आहे सड़कनि ते अची करे ख़ासि तौर पे नक्सावीर जेकी एंटी कैंसर दवाई आहे, पाकिस्तान में 2,32,000 जी रजिस्टर्ड आहे। ऐं हमसाए मुल्क में इंडिया में इहा 6,000 रुपए जी आहे। त एतिरो जो त फ़र्क़ु हुजण जी वजह खां पाकिस्तान में जेको आहे दवाइयूं ख़ासि कैंसर जूं उहे स्मगलिंग थियनि थियूं। हमसाए मुमालिक खां हिते कई मिलनि थियूं, जेको ग़लति आहे। ऐं ख़ासि तौर ते जिन्सी अद्वियात जेका आहिनि ऐं ॿियूं अद्वियात जेके आहिनि, आए रोज़ जा इन्फ्लुएंसर डॉक्टर डाकू साहिबान आहिनि, उहे उन जा मशहूरियूं करनि था, उहो बि ग़लति आहे। उन्हनि ते बि केस खणणु खपनि। उन जे बारे बि मां केस कया आहिनि कि भई ड्रग अथॉरिटी एक्शन वठे। हाणे तक़रीबन 1000 कंपनी जे क़रीब जेको आहे नओं सीईओ जेको उबैदुल्ला मलिक साहब आहे, उन कोशिशि कई आहे। लेकिन ॾिसूं था अॻे छा थींदो। ख़ासि तौर ते पाकिस्तान में जाली अद्वियात जे क़ाबू पाइण लाइ ज़रूरी आहे कि पाकिस्तान में अद्वियात में ड्रग इंस्पेक्टर जेका आहिनि, उन्हनि जी तइदाद में इज़ाफ़ो कयो वञे। ऐं ख़ासि तौर पे ड्रग इंस्पेक्टरनि खे जेको आहे ट्रांसपोर्ट ॾिनी वञे ऐं पेट्रोल ऐं टीए ॾिना वञनि, जीअं रेस्क्यू 1112 कमु करे थी। इन तरह पाकिस्तान में ज़रूरी आहे, इंतिहाई ज़रूरी आहे कि दवा खे कंट्रोल करण जे लाइ दवा जा जेका मॉनिटरिंग ऑफिसर्स आहिनि, उन्हनि खे पावरफुल कयो वञे। ऐं पाकिस्तान वॾी मार्केट आहे। पाकिस्तान दुनिया जो 5हों वॾो मुल्क आहे आबादी जे लिहाज़ सां। ऐं ख़ासि तौर मेडिकल डिवाइसिस में सिरिंज करोला में पाकिस्तान तक़रीबन सिरिंज जेकी आहे पाकिस्तान में 9 करोड़ जेकी सिरिंज आहे माहाना ज़रूरत हूंदी आहे, जंहिंमें 6 करोड़ पाकिस्तान में इम्पोर्ट थिए थी। सिर्फ़ु पाकिस्तान में 3 करोड़ जेकी सिरिंज आहे, उहा पाकिस्तान में माहाना ठहे थी। त पाकिस्तान जेको आहे 95% जेको आहे अद्वियात जेकियूं आहिनि मेडिकल डिवाइस जूं, उहो इम्पोर्ट करे थो। पाकिस्तान में ओवरऑल तक़रीबन 850 एलोपैथिक कंपनियूं आहिनि ऐं 1500 जेकियूं आहिनि हर्बल न्यूट्रास्यूटिकल ऐं होम्यो कंपनीज़ आहिनि। पाकिस्तान हिकु वॾी एमर्जिंग मार्केट आहे दुनिया जे लाइ। ऐं पाकिस्तान इन्ही वक़्तु जेको आहे तक़रीबन 28 अरब डॉलर खां वॾी मार्केट आहे, बिलियन डॉलर्स में 28 बिलियन डॉलर। ऐं ख़ासि तौर पे इन में मेडिकल डिवाइसिस जो ऐं हर्बल अद्वियात जी एक्सपोर्ट बि काफ़ी थिए थी। ऐं कराची जेको 75% मेडिसिन मैन्युफैक्चरर्स कंपनियूं जेकियूं आहिनि सिंध में आहिनि। त इन्ही खे ॾिसूं था असां। ऐं ख़ासि तौर ते सिरिंजिस ऐं प्राइस डी कंट्रोल और जाली अद्वियात जे लाइ असां काफ़ी एफर्ट कयूं था कि ख़ात्मो थिए ऐं मरीज़नि खे सस्ती ऐं मियारी दवाइयूं मिलनि। जी। त नूर मोहम्मद उमर साहब इहो ॿुधाइजो ही जेके जाली दवाऊं ठाहींदड़ विकिरो कंदड़ आहिनि, उन्हनि मौजूदा कानून तहत उन्हनि खे केतिरी सख़्त सज़ा मिली सघे थी ऐं छा उहा ई सज़ा उन्हनि जे लाइ काफ़ी हूंदी? असल में सज़ाऊं जेकियूं आहिनि न, उहे निज़ाम अहिड़ो पेचीदा आहे। उन्ही में सज़ाउनि जे बजाए जेको आहे न जुर्माना ज़्यादा हुजण खपनि।
ऐं जेका ड्रग इंस्पेक्टर्स आहिनि उन्हनि जी ट्रेनिंग इलाही ज़रूरी आहे ऐं गवर्नमेंट पहिरियां पंहिंजे निज़ाम खे जेको आहे न सही करे। सज़ाउनि सां इन्ही तरह जी सज़ाउनि सां वैसे जेको आहे अगरि जाली दवाई को ठाहे थो त उन्ही खे 1 साल खां 7 साल ताईं सज़ा आहे ऐं 5 करोड़ जेको आहे जुर्मानो आहे। बाक़ी ॾिसूं था कि छा थो थिए ऐं इंशा अल्लाह जेको आहे असां पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदासीं ऐं इंशा अल्लाह पाकिस्तान में पेशेंट सेफ्टी जे लाइ ऐं अद्वियात जी मुज़िर असरात खां बचाइण जे लाइ इंशा अल्लाह कमु थींदो रहे थो। असां उन में किरदारु पंहिंजो अदा कयूं था। पाकिस्तान ड्रग लॉयर फोरम मुतहरिक आहे पाकिस्तान में। अच्छा, नूर मोहम्मद महर साहब, अव्हां खां आख़िरी सवाल इहो ॼाणणु चाहींदासीं, अवाम जेको आहे, आम माण्हू ग़ैर मयारी जेके सिरिंजिस आहिनि, ग़ैर मयारी जेके जाली या दवाऊं आहिनि, उन्हनि जी आख़िर सुञाणप कीअं करे? असल में पाकिस्तान में सुञाणप इन्ही तरह आहे कि मां त काफ़ी दफ़ा एफर्ट कई आहे कि जेतिरियूं बि रजिस्टर्ड दवाइयूं आहिनि उन्हनि जी ड्रग अथॉरिटी पंहिंजी वेबसाइट ते ॾिए ऐं अरिड़हं जेकी तरमीम थी हुई 18वीं तरमीम उन्ही जे तहत सूबनि खे हेल्थ एंड एजुकेशन ॾिनी वई हुई। मां इलाही कोशिशि कई कि सूबो पंजाब में ख़ासि तौर ते जेको हेल्थ अथॉरिटी बड़े शहबाज शरीफ़ साहब खे मां काफ़ी दफ़ा लिखियो ऐं बाक़ी सूबनि खे बि ऐं इन्ही बारे काफ़ी केसिस बि मां हलाया। लेकिन सूबा जेका आहिनि न कमु नथा करनि। असल में हेल्थ ऐं एजुकेशन जेसि ताणी सूबाई सतह ते अद्वियात जी रजिस्ट्रेशन न थींदी ऐं उन्ही जी चेकिंग न थींदी, सूबाई सतह ते पावरफुल न थींदो निज़ाम हेल्थ जो, उन्ही तरह जाली दवाउनि ते क़ाबू पाइणु काफ़ी मुश्किल लॻे थो। छो जो वफ़ाक़ वटि न इंस्पेक्टर आहिनि, न अमलो आहे पूरो ऐं उहा इंडस्ट्री ॾिसंदा, मेडिकल स्टोर चेक कंदा, छा कंदा? त इन्ही बारे जेको आहे असां एफर्ट कयूं था। जी। वॾी महिरबानी अव्हां जी। नूर मोहम्मद महर साहब असां सां टेलीफोन ते मौजूदु हुआ, जेका ड्रग टेस्टिंग लेबोरेटरी पारां रिपोर्ट जारी कई वई आहे, इन समूरे मामले जे हवाले सां उहे आगाह करे रहिया हुआ त उन हवाले सां कानून बि मौजूदु आहे, त उन जो कानून जेको आहे उहो केतिरो असराइतो आहे, या आवाम जेका आहे, आम जेको माण्हू आहे, उन ग़ैर मयारी जेके दवाऊं आहिनि या सिरिंजिस आहिनि, उन्हनि जी सुञाणप कीअं करे, इन हवाले सां बि उहे आगाह करे रहिया हुआ। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई। वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।